अफ़सोसनाक ख़बर वाक़ियूं झोल थाणे जे हद में अणॼातल जवाबदारनि जी फायरिंग में पीरसन दाद मोहम्मद गोलियूं लॻण करे माची वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पीरसन दाद मोहम्मद सांगड़ जे कोर्ट में पेशीअ ते वियल हुयो, उतां वापसि मोटी रहियो हुयो त मथसि नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। मामिलो पुराणी दुश्मनी तां ॿुधायो पियो वञे। मूंखे आगाह करे रहिया हूं। झोल थाणे जे हद में अणॼातल जवाबदारनि जे फायरिंग में पीरसन दाद मोहम्मद गोलियूं लॻण करे माची वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पीरसन दाद मोहम्मद सांगड़ जे कोर्ट में पेशीअ ते वियल हुयो, उतां वापसि मोटी रहियो हुयो त मथसि नामालूम अफ़रादनि फायरिंग कई आहे। मामिलो पुराणी दुश्मनी तां ॿुधायो पियो वञे। झोल थाणे जे हद में अणॼातल जवाबदारनि जे फायरिंग में पीरसन दाद मोहम्मद गोलियूं लॻण करे माची वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पीरसन दाद मोहम्मद सांगड़ जे कोर्ट मां पेशीअ तां वापसि मोटी आयो त उतां नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। मामिलो पुराणी दुश्मनी तां ॿुधायो पियो वञे। जी नाज़रीन, खे ख़बर ॾेई रहिया आहियूं। झोल थाणे जे हद में अणॼातल जवाबदारनि जे फायरिंग में पीरसन दाद मोहम्मद गोलियूं लॻण करे माची वियो। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सारंग वसाण लाइन ते मौजूद आहे। जी सारंग, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधायां त अॼु सांगड़ जी कोर्ट मञा पीरसन दाद मोहम्मद रिंद जेको आहे घर वञी रहियो हो त झोल थाणे जी हद में नामालूम माण्हुनि पारां जेका आहे मथे फायरिंग कई वई, जंहिं सबबु हू पहुची वियो। जंहिंजो लाश हिन वक़्तु सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वेंदो। ऐं ज़रियनि मां इहो बि मालूम थियो आहे त पीरसन दाद मोहम्मद पंहिंजी न्याणीअ सां गॾु जेको आहे कोर्ट में आयो हुयो ऐं संदसि न्याणीअ ते मुड़ुस खे क़तल करण जो जेको आहे उहो केस दाख़िल हुयो, इल्ज़ाम हुयो। उन खां पोइ वापसि वञी रहियो त रस्ते में मथे फायरिंग थी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।